धमकियूं, गारियूं, इल्ज़ाम ऐं ॻाल्हियूं गॾु नथियूं हली सघनि। टीं ताक़त मुदाख़लत न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ॻाल्हियूं इमरान ख़ान जी ज़रूरत आहिनि, असांजी न। वफ़ाक़ी वज़ीरनि राणा सनाउल्ला ऐं ख़्वाजा साद रफ़ीक़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्ला चयो त सियासतदान कॾहिं बि ॻाल्हियुनि खां इनकार न कंदा आहिनि। ॻाल्हियुनि वारो मामिलो PDM में खणी वेंदासीं। इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि वारी आच ते PDM गॾिजी फ़ैसिलो कंदी। इमरान ख़ान पोणनि 4 सालनि ताईं ऑपोज़िशन सां हथ न मिलायो। असांखे धमकियूं ऐं शर्त क़बूल न आहिनि। ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त ॻाल्हियूं कॾहिं बि मशरूत न थींदियूं आहिनि। असेंबलियूं तोड़ण सां नुक़सानु इमरान ख़ान जो ई थींदो। लोग समझते हैं कि शायद हम रिलीफ और रेस्क्यू वाले मरहले से गुजर गए। ऐसा नहीं है, क्योंकि इस वक्त भी जहाँ सैलाब आया है वहाँ लोग शदीद तकलीफ में हैं। उनके घर गिर गए हैं, उनके पास खाने के लिए नहीं है, इसलिए कि उनकी सारी फसलें तबाह हो गई। और इस मौके पे ये इम्प्रेशन देना कि सब ठीक है, वो मैं नहीं करूँगा। हाँ, हमने पानी 85% इलाकों से निकाल लिया है, 80-85% इलाकों से, लेकिन उसका ये मतलब नहीं कि जहाँ से पानी निकल गया वहाँ पे लोग बस अब इट्स लाइफ एज यूजुअल, बिजनेस एज यूजुअल, वो नहीं है। और ये हमने वफाकी हुकूमत से भी कहा, इसलिए कि वहाँ पे भी कुछ लोगों को ये ख्याल था कि अब बस हम रिहेबिलिटेशन की तरफ जोर दें, लेकिन ये अभी तक रिलीफ कब टाइम भी चल रहा है। सिंध जे बोड सटियल इलाक़नि में सूरत हाल अञा बहितर न थी आहे। माण्हू वॾी तकलीफ़ में आहिनि। वफ़ाक़ी सरकार खे बि चयो अथऊं त इमदादी कार्रवायूं बंदि नथा करे सघूं। 80 खां 85 इलाक़नि मां पाणी निकाल कयो अथऊं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी सरकार जे कुझु माण्हुनि बि चयो त हाणे इमदादी कार्रवायूं छॾे बहाली वारे कम ॾांहुं ज़ोर ॾियो। वफ़ाक़ी सरकार ते वाज़े कयो त ईअं बिल्कुलु बि न आहे। मकानी चूंडूं कराइण लाइ तयारु आहियूं। इंतिज़ामी मामलनि में कुझु ॾुखियायूं पेश पयूं अचनि। इमरान ख़ान पंहिंजे दौर में सिंध लाइ कुझु बि न कयो। सिंध खे इमरान ख़ान मां का बि उम्मीद न रखणु घुरिजे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां अफ़गान हम मनसब जो फ़ोन ते राब्तो। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अफ़गान परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुत्तकी फ़ोन करे पाकिस्तानी नाज़िमुल उमूर उबैद निज़ामानी ते हमले जी मज़म्मत कई। अफ़गान परॾेही वज़ीर पाकिस्तानी मिशन ऐं सफ़ारती अमले जी सिक्योरिटी वधाइण जी ख़ातिरी कराई। बिलावल चयो त अफ़गान परॾेही वज़ीर हमले में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी ख़ातिरी बि कराई आहे। अफ़गान परॾेही वज़ारत पारां बि जारी कयल बयान में चयो वियो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अहिड़ा हमला पाक अफ़गान लाॻापा ख़राब नथा करे सघनि। अॼु असां हिकिड़ी मीनवाइल एप्लीकेशन बि ॾिनीसीं, जेका एप्लीकेशन हिकिड़ो को अक्यूज़ड आहे SHO करीम चांडियो जे नाले सां। जॾहिं हीउ वाक़ियो थियो त उन खां पहिरियां सरदार चांडियो जेको अक्यूज़ड आहे उन हिनजी पोस्टिंग कराई ऐं उन को अक्यूज़ जेको करीम चांडियो आहे उन जी कंस्पायरेसी आहे, उहो बि इन प्लानिंग में शामिलु रहियो ऐं वाक़े खां पोइ उन ई हद जो SHO थी करे जेके अक्यूज़ड हुआ, जिन मर्डर कया, जिन फायरिंग कई, उन्हनि खे प्रोटोकॉल ॾेई करे ऐं जेको आहे सो हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह उन मुंतक़िल कयो। दादू जे ट्रायल कोर्ट में मेहर जे टीणे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेरबाद मेहर थाणे जे अॻूणे SHO करीम चांडियो खे केस में शामिल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत 17 डिसंबर ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। उमेरबाब चयो आहे त मुंहिंजे पीउ, चाचे ऐं ॾाॾे खे क़त्ल करण खां मनसूबाबंदी कई वई। मनसूबाबंदी तहत करीम चांडियो खे SHO मेहर मुक़ररु करायो वियो। SHO करीम चांडियो सरदार चांडियो ऐं मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो सां लाॻीतो राब्ते में रहियो। असां वटि उहो समूरो रिकॉर्ड मौजूदु आहे। सरदार चांडियो चयो त असां पाण चाहियूं था त हीउ केस तकिड़ो कलायो वञे। मुख़ालिफ़ केस हलाइण बदिरां रोज़ नवां ड्रामा करे रहिया आहिनि।
टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते सुभाणे एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ समूरी सिंध में तयारियूं तेज़। नंढनि वॾनि शहरनि में एकता ॾिहाड़े जी आजियां लाइ तक़रीबूं, मेड़ाका, मच कचहरियूं ऐं राग रिहाणियूं। सिंध वासियुनि पारां सिंध सां दर्द जो रिश्तो जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो मल्हाइण जो अज़म। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे सॾ ते सुभाणे कराची समेत सॼी सिंध में एकता जूं तक़रीबूं रखियल। कराची में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार तरफ़ां YMC रोड फुआरा चौक आर्ट्स काउंसिल तरफ़ वेंदड़ रोड ते मुख्य तक़रीब थींदी। कराची जी मुख्य तक़रीब मंझंदि 12 वॻे खां राति 8 वॻे ताईं जारी रहंदी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां रैलियूं मुख्य तक़रीब में गॾु थींदियूं। नाले वारा फ़नकार सुरनि जी वर्खा कंदा। ॿोॾि मुतासिरनि सां यकजहती जे इज़हार लाइ 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार कई वेंदी। सुभाणे एकता ॾिहाड़े खे क़ौमी ईद तौरु मल्हाइण लाइ ॿारनि जो जोश ऐं जज़्बो बि ॾिसण वटां ठरी मीरवा, पीर जो ॻोठ ऐं ॿियनि शहरनि जे स्कूलनि में एकता ॾिहाड़े जी आजियां जूं तक़रीबूं। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेपदोस पेश, मोरथो टिले राणा ऐं ॿियनि सिंधी गीतनि ते झूमिरियूं। इस्लामाबाद जे लोक विरसा मेले में भी सिंध जी सकाफ़त जा रंग झरकी पिया। म्यूज़िकल नाइट प्रोग्राम में तुफ़ैल संजरानी, ताज मस्तानी ऐं ॿियनि सिंधी फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा, सिंधी गीतनि ते तक़रीब में शरीक माण्हुनि जूं झुमरियूं। डीजी सकाफ़त सिंध मुनव्वर महसर ऐं ॿियनि जी बि तक़रीब में शिरकत। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचहरियुनि दौरान फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा, दादू, गंबट ऐं कश्मोर में मच कचहरियुनि दौरान सिंधी गीतनि ते माण्हुनि जूं झुमरियूं। तक़रीबुनि में शरीक माण्हुनि पारां सुभाणे एकता ॾिहाड़ो सिंध सां दर्द जो रिश्तो जे सिरे हेठि मल्हाइण जो अज़म। शहदाद कोट में बि मच कचहरी दौरान सुरनि जी वर्खा।